छा इल्मु दोखो आहे ऐं रियासत जे तरफ़ां ॾिनल फ्री तइलीम खे तव्हां कीअं था ॾिसो? अॼुकल्ह जेको असांखे इल्मु ॾिनो थो वञे इहो इल्मु न हुनर आहे। हिन में साम्राजी कुवतूं असांखे संदन कारोबार खे हलाइण जे अहिल बणाइनि थियूं त जीअं असां एतिरो पढ़ूं एतिरो सम्झूं जीअं रियासत जो कार वहिंवार साम्राजियत जो कार वहिंवार संभाले सघूं। ऐं रियासत उन इल्म जे तहत असांखे पंहिंजा बुनियादी उसूल जिन जे तहत रियासती जिबर खे ऐं दबदबे खे क़ाइमु रखिजे, जिन जे तहत रियासत जे ॾिनल कानूननि खे ऐं रियासत जी बालादस्ती खे अॻुभरो कजे। इन में असांखे इहो कॾहिं बि कोन थो सेखारियो वञे त असां पंहिंजो कार वहिंवार जेको ग़रीब मज़लूम ऐं पूरे तबिको आहे पंहिंजो कार वहिंवार ऐं कारोबार कीअं था अॻिते वधाए सघूं। ऐं हक़ असांखे जेको सेखारियो थो वञे उहो बिल्कुलु ग़लति तरह सां थो सेखारियो वञे। जीअं हिकिड़ो मूं मिसाल ॾिनो हो पहिरियां बि त हिकिड़ो माण्हू आहे जेको 2 ॿार गुॾ थो करे ऐं ॿियो माण्हू आहे जेको 5 ॿार गुॾ थो करे। जॾहिं 2 ॿारनि वारे खे असां 200 रुपया ॾियूं त 5 ॿारनि वारे खे घणी मज़ूरी ॾियूं त अॼोको इल्मु जेको असांखे मिले पियो इहो चए थो त उनखे 500 रुपया मज़ूरी ॾियो। हालांकि इनखे असांखे ॿिए तरीक़े सां ॾिसणु घुरिजे त जंहिं 2 ॿार गुॾिया आहिनि उहो माज़ूर माण्हू आहे, बीमार आहे, उनजे घर में 8 ॿार आहिनि ऐं जे 5 ॿार गुॾिया आहिनि उहो नौजवान आहे, उनखे पैसे जी का बि ज़रूरत कान्हे का, उनजूं एतिरियूं ख़्वाहिशात न आहिनि ऐं उनखे का बीमारी कान्हे का, पर असां हक़ु सम्झोसीं उनजो जंहिं जझो कमायो। हालांकि हक़ त इहो हुजणु खपे जंहिंखे जेतिरी ज़रूरत आहे उनखे ओतिरो ॾियणु रियासत जो बुनियादी फ़र्ज़ु ऐं फ़रीज़ो हुजणु घुरिजे ऐं असांजो बि इहो फ़र्ज़ु हुजणु घुरिजे त कंहिंजी केतिरी ज़रूरत आहे उहा पूरी करियूं। सो असांखे जेको हक़ु सेखारियो थो वञे उन हक़ में ई असांखे ग़लति शयूं थियूं सेखारियूं वञनि त हक़ु छा आहे ऐं बातिल छा आहे। इन जे करे हिन इल्म खे पढ़ण सां मुंहिंजे ख़्याल में त माण्हू जेको आहे इन इल्म सां गॾोगॾु पंहिंजी ॿी बि तालीम जारी रखे, पंहिंजो पाण खे ड्राफ्ट करे ऐं उहे जेके रियासत खां अलावा ॾिनल किताब आहिनि उहे बि पढ़ंदो रहे, तॾहिं हू हक़ ऐं बातिल खे सम्झी सघंदो। बाक़ी जेको ॾिनल असांखे हिकिड़ो मेन रस्तो आहे दग जेको साम्राजियत ॾसींदी वञे ऐं असां उहो वठंदा वञूं त पोइ असां कॾहिं बि सिधे रस्ते ते चढ़ी कोन सघंदासीं। इन करे असांखे साम्राजी ॾिनल इल्म खां बहितर इहो आहे त असां उहो इल्मु पढ़ूं जेको पोरियत ऐं मज़लूम तबिकनि जे हक़ में हुजे। मां बि साम्राजियत जो दोखो ॾिसी सघो था, जेका चालाकी कई थी वञे यूनिवर्सिटियुनि जी दाख़िला जी त चयो थो वञे होॾां त बुनियादी हक़ आहे, तइलीम बराबरि हक़ आहे। जेको ॿारु अमीर पैसा ॾेई पढ़ियो उहो यूनिवर्सिटी में सिलेक्ट थियो, उनजूं मार्कूं वधीक आहियूं। जेको ग़रीब मिसकीन मज़लूम पोरियत जो ॿारु उन वीचारे खे स्कॉलरशिप बि कोन मिली, उनजी हिकिड़े जी त दाख़िला ई कोन थी, ॿिए खे स्कॉलरशिप कोन मिली जो उनजा ग्रेड पैसनि सां वरितल न आहिनि, उन सुठनि महांगनि स्कूलनि में पढ़ियो कोन्हे। हाणे असांजी रियासत या साम्राजियत इहे सभु कानून ठाहे, अहिड़ा इसूल अहिड़ा कोरड़ी जा ॼार ठाहे असांखां मिल्कियत जी वारसी खणी थी, जंहिंमें असां वटि ॻाल्हाइण जो जवाज़ नथो बचे। ॻाल्हाईंदो आहे इल्मु ऐं असांखे जेको इल्मु सेखारियो वियो आहे उहो इहो ई सेखारियो वियो आहे त जेको जझो कमाए। हाणे जझो कमाए पियो, साम्राजी माण्हू जंहिं वटि जझो पैसो आहे पंहिंजे पैसे सां पैसे खे पियो कमाए। ज़रूरियात जे मुताबिक़ पैसे जी विरासत आहे कोन का, ग्रेडनि जे मुताबिक़ जेकॾहिं पैसे जी विरासत थिए त हू पंहिंजा पैसा ॾेई ग्रेड बि वठी था वञनि, महांगनि स्कूलनि में पढ़ी था वञनि ऐं अॻियां हली करे सभु फ़ाइदा पाण था खणनि। सो पढ़ाई जो बि फ़ाइदो, इल्म जो बि फ़ाइदो पाण था खणनि त पैसे जो बि फ़ाइदो पाण था खणनि। असांखे इल्मु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जे ई फैक्ट्रियुनि खे हलाइण जे लाइ अकाउंटेंट, क्लार्क, DCO, ASP थी रियासत जी जेको आहे जिबर खे दबदबे खे क़ाइमु रखण जे लाइ, साम्राजियत जो कानून खे जी बालादस्ती जे लाइ असांखे सेखारियो थो वञे जीअं असीं उन्हनि जा मुलाज़िम थी रहूं। मुलाज़मत सेखारी थी वञे, असुलु इल्मु कोन थो ॾिनो वञे।